أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين آمنوا وعملوا الصالحات سيجعل لهم الرحمن ودا. وقال الله تبارك وتعالى في شأن حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وبارك وسلم عليه. दुरूद पाक जे पढ़ण में एतरी सुस्ती आशिकन जे ला मुनासिब कोने. दिल खोले पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया त संग सभे ई छदे ओडो थी अल्फजे मन मीम सां गॾु पोइ हितां लाहूती लॾे त गुर खे गॾिजी का पड़ी. बुजुर्ग जो नालो शायद मुबारक ॾाढो पीर बुल्लो साईं बुल्लो साईं पीर बुल्लो. मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अल्हम्दुलिल्लाह अज तव्हां असांखे हिक अल्लाह जे सालिह नेक बाने जे उर्स मुबारक में अल्लाह जे ज़ात हाज़िरी नसीब फरमाई आहे. इंशाअल्लाह ताला जंहिं खुदा जे महबूब बानड़े जे उर्स मुबारक में गॾु थिया आहियूं. उम्मीद आहे रब्बे कायनात जे ज़ात व बरकात में त उहो करीम रब पंहिंजे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में तव्हां सां जो ख़ाली झोलियूं पंहिंजे महबूब जे रहमत सां भरपूर फरमाईंदो. तव्हां सां जे गुनाहनि जूं भरियल झोलियूं अल्लाह ताला पंहिंजे महबूब बाननि जे सदके में साफ़ फरमाईंदो. अजीज दोस्तो, हिन हिक पॉइंट ते अॼु ॻाल्हाइबो त तव्हां ऐं असां अल्लाह जे कामिल वलीयनि जो उर्स छो था मल्हायूं. आया तव्हां सां खुदा जे सालिहनि बाननि जो उर्स मल्हायूं था या मल्हायो वञे थो. नंबर 1. नंबर 2, अल्लाह जे कामिल वलीयनि जो उर्स निस्बत सां मल्हाइण वारनि खे अल्लाह ताला महरूम कंदो आहे या ख़ुदा पंहिंजे क़ुर्ब सां नवाज़ींदो आहे. नंबर 3, त अल्लाह ताला जे ज़ात व बरकात जो पंहिंजे महबूब जे आशिकनि सादिकनि जिनखे तव्हां सां औलिया अल्लाह चऊं था, ख़ुदा जे कुदरत जो उन्हनि जे लाइ कानून कहिड़ो रहियो आहे.
इन जुमलन ते इंशाअल्लाह ताला जेकी घड़ियों अल्लाह जे ज़ात चवरायूं इंशाअल्लाह ताला चवंदासीं छो त आउं खुद अल्लाह जे काबिल वली महबूब सजन साईं जे दर जो अदना गुलाम आहियां। नाज़ आहे इन गुलामी जे मथां कंहिंखे दौलत ते नाज़ आहे, कंहिंखे ज़ात ते नाज़ आहे, कंहिंखे मिल्कियत ते नाज़ आहे। इहे सभई नाज़ फना वारा आहिनि। बका वारो नाज़ उहो आहे जंहिंखे पंहिंजे पीरीअ जे प्यार ते नाज़ हुजे। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला जो ज़ात बाबरकात जे मिठड़े कलामे मुक़द्दस क़ुरान करीम फुरक़ान हमीद जी आयत करीमा तिलावत कई वई। उन आयत करीमा जे रोशनीअ में सब खां पहिरीं जमायत खे अॻिते वठी हलो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो इन्नल्लज़ीन आमनू वअमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर्रहमानु वुद्दा। अल्लाह जे ज़ात बाबरकात जे पूरे निज़ाम में निहारियो, कायनात जे निज़ाम में निहारियो, छो त ही जेको दीन फितरी दीन गैर फितरी नाहे, छो त इंसान जे पैदा करण वारो भी उहो ही रब्बुल आलमीन। त मुंहिंजे महबूब रहमतल लिल आलमीन खे ही दीन ॾियण वारो भी उहो ही रब्बुल आलमीन। कीअं चाहींदो इन कायनात जो ख़ालिक ऐं मालिक, कीअं चाहींदो इन फैक्ट्रीअ जो मालिक पंहिंजे प्रोडक्शन जे लाइ कोई भी मुश्किलात पैदा न कंदो आहे। दुनिया जो दस्तूर आहे जेकॾहिं दुनिया जो को माण्हू नाक़िस अकुल ऐं इल्म वारो पंहिंजी तयार कयल शइ खे दुनिया में इज़त वारो बनाइण जे लाइ हर कदम खणंदो आहे, कोई भी अहिड़ो कदम कोन खणंदो आहे जंहिंजे कदम खणण सां हुनजे तयार कयल शइ जो मार्केट में मान घटि थिए। जेकॾहिं दुनिया जो को माण्हू पंहिंजे शइ खे मार्केट में घटि ॾिसण पसंदि कोन कंदो आहे, जेकॾहिं मख़लूक जो इहो हाल आहे त पोइ ख़ालिक कीअं चाहींदो त मुंहिंजा बाना घटि थिया। गौर कजो दोस्तो, आजिज़ आलिम कोन्हे यकीनन फ़क़ीर आहे, ये गुफ़्ता फ़क़ीरान आहिनि। जेकॾहिं मख़लूक जो माण्हू पंहिंजे तयार कयल शइ जी इंसल्ट बर्दाश्त नथो करे सघे, पंहिंजे तयार कयल शइ जी ख़्वारी बर्दाश्त नथो करे सघे, त पोइ ॿुधायो त ख़ालिक पंहिंजे तयार कयल शइ जी ख़्वारी कीअं बर्दाश्त कंदो। जेकॾहिं दुनिया जे नाक़िस अमल अकुल वारे खे पंहिंजे तयार कयल शइ सां प्यार आहे, हालांकि दुनिया जो इंसान सुठे खां सुठियूं शयूं गॾु करे सुठे में सुठी शइ ठाहींदो आहे। इन जे लाइ त दुनिया खे ख़बर पवे त हिन गाॾीअ खे ठाहिण जे लाइ जेको मटीरियल इस्तेमाल कयो वियो आहे जापान जो आहे, तुर्की जो आहे, फ्रांस जो आहे, लेकिन दुनिया वारे जे लाइ इहो कानून आहे त शइ भलीअ जे लाइ मटीरियल भी भलो हुअणु घुरिजे। लेकिन ख़ालिक कायनात जा फैसला भी निराला, ख़ालिक कायनात जो निज़ाम भी निरालो आहे। उन ख़ालिक कायनात दुनिया जे अंदर 18,000 मखलूकात पैदा करे। उन 18,000 मखलूकात में अगर हसीन में हसीन बनायो आहे, सोने में सोनो बनायो आहे, काबिल फख्र का शय बनाई आहे। अल्लाह फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। अल्लाह जे ज़ात फरमायो मां अल्लाह जे 18,000 मखलूकात में
गहराई सां नज़र विझो तव्हां के हिक खां हिक शइ सुहिणी नज़र ईंदी मगर ऐं मुंहिंजा बांगड़ा अगर मां अल्लाह जे दरबार में का सुहिणे खां सुहिणी शइ आहे त उहो इंसान आहे ऐं इंसान ॿिनि ॻाल्हियुनि ते गौर ऐं इंसान अगर तोखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तूं सॼी काइनात खां वधीक सुहिणो कीअं आहीं पंहिंजे पाण खे आज़माए दुनिया जो सुहिणे में सुहिणो गुल तोखे नज़र ईंदो आहे पर जेकॾहिं इंसान उन गुल जो इस्तेमाल न करे त ॿुधा उन गुल जी हैसियत बाक़ी छा बचंदी सोचे जवाब दे दुनिया जो हिन वक्त सोने में सोनो अंब लथो आहे पर जेकॾहिं इंसान तूं इन अंब खे न खाई त ॿुधा उन अंब जी हैसियत रहंदी या न ॻाल्हि फ़क़ीर ॻाल्हि सुजाब थी सोच साबित थियो काइनात जी कहिड़ी बि शइ 20 लखनि जी कार दर ते बीहारे छॾे पर जेकॾहिं इंसान उन जो इस्तेमाल न करे ज़ंग जी ख़त्म थी वेंदी उन जी काई हैसियत कोन्हे का साबित थियो मुंहिंजा दोस्त शइ जी काई हैसियत कोन्हे का अगर हैसियत वारी दुनिया जे अंदर का शइ आहे त उहो इंसान तूं आहीं अगर कायनात जे अंदर का अजमत वारी शइ का इज्जत वारी शइ का ताकत वारी शइ का मान वारी शइ आहे त हो केर आहे हज़रत इंसान अल्लाह जे ज़ात व बरकात जे कुदरत दे निहार दुनिया जो इंसान सुहिणे का सुहिणो मटीरियल गॾु करे पोइ का न का शइ ठाहींदो आहे वरी दुनिया खे ॿुधाईंदो आहे त हिन शइ खे ठाहिण में मूं आला आला मटीरियल गॾु कयो आहे लेकिन मुंहिंजे ख़ुदा जे कुदरत ॾे निहार फरमाए थो त ऐं इंसान काइनात में सभ खां वधीक सुहिणो मां ख़ुदा तोखे बनायो आहे लेकिन बनायो छा उन बनावट दे निहार उन शइ मां मुंहिंजे रब बनायो आहे अगर तुंहिंजे जिस्म जी शइ तुंहिंजे कपड़नि खे लॻे तोखे पाण खे कपड़नि खां नफ़रत अचे तुंहिंजे जिस्म खे लॻे जिस्म खां नफ़रत अचे अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जो इज़हार फरमायो आहे ओ इंसान तो सुहिणी शइ मां सुहिणी शइ बनाए नाज़ सां ॻाल्हि कंदो आहे लेकिन मां अल्लाह हिकु अदना खां अदना शइ मां हिकु आला खां आला इंसान बनाए तोखे ॾेखारियो कायनात जे अंदर सभ खां अज़ीम अगर आहे त उहो आहे ॻाल्हा उहो आहे इंसान वरी इंसान जे वजूद में वजूद त सॼो मगर इन सॼे वजूद में अल्लाह जे ज़ात अज़मत वारी इज़्ज़त वारी का शइ बनाई आहे त उहा तुंहिंजी दिल आहे चाहे मिठा हुआ तुंहिंजी ॻाल्हा चाहे दिल आहे तो इहा दिल जंहिं संभाली अॼु उन जे उर्स मल्हाइण लाइ कारी मझंद में वेठो इहा दिल जंहिं संभाली इन दिल खे जंहिं साफ़ कयो इन दिल जी जंहिं हिफ़ाज़त कई अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उनखे उहो मक़ाम अता करे छॾियो जो मुंहिंजा दोस्त निकरण उस में कारी मझंद जो 12 खां 1 थियण वारो आहे मुंहिंजा दोस्त कमकार यादि कोन्हे हेॾी गर्मी में छो वेठो आहे अल्लाह जे नेक बाने ख़ुदा जे महबूब जे आशिक जो उर्स मल्हाइण जे लाइ वेठो आहे तूं ख़ुदि न आयो आहे मगर अल्लाह जो क़ुरान गवाही थो ॾे त तूं न आयो आहे लेकिन तोखे घुरायो वियो आहे हाणे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे क़ुरान करीम जो भेरो बि ॾींदासीं असांजा सजण साईं सूफ़ी आहिनि सजण साईं जा ग़ुलाम सूफ़ी आहिनि हिकु मिंट जे लाइ अच त थोरो हिन इलाइक़े खे दुनिया बकाशा जे इलाइक़े खे छॾे करे भिट जो रुख़ कयूं भिट ते रहण वारे सुहिणे शाह अब्दुल लतीफ़ खां पुछूं ओ सुहिणे लतीफ़ तूं ई खणी ॿुधा त हिन कारी मझंद जो ॾींहुं तपते जो माण्हू छो वेठा आहिनि बच्चा घर छॾे
छॾे मज़ार ते छो था अचे वेहनि राज़ कहिड़ो आहे इन राज़ जे मथां अल्लाह जे कामिल वलीअ पर्दो हीअं खयो आहे पाण फरमाइनि था सारी राति सुबहान जागी जन याद कयो तन जे अब्दुल लतीफ जे मिट्टीअ बि लधो मान कोड़े कन सलाम अचो आतण उन्हनि जे अल्लाह जे कामिल वली खोले कुरान जो तफसीर बुधाए छॾियो आहे मथां तूं सोचे त 5 मानियूं खाई सुम्ही पवंदुसि घोंघरा हणी 9 बजे उथंदुसि माण्हू मुंहिंजे मथां चेपड़ विझंदा न मुंहिंजा दोस्त मुक़ाम में त समय सुता पिया आहिनि लेकिन हिकिड़े जो नालो शान वारो छो सुता त लखे पिया आहिनि सालनि खां सुम्हंदा पिया अचनि लेकिन हिक जे मिटीअ जेके चुमण जे लाइ छो थो अची इन मिटीअ वारे खे जे मिटीअ के छो तो चुमी इहो उन जो मक़ाम इन करे जो हुन पंहिंजे दिल जी सफ़ाई करे पंहिंजे यार खे हिन सहन में वेहारियो पोइ जंहिं सहन में पिरीअ जे पाण वेहंदो आहे उन पिरीअ खे त फना हूंदी ई नाहे फना त उनखे हूंदी आहे जेको फानी हूंदो आहे मुंहिंजो रब फरमाईंदो आहे कुल मन अलैहा वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम हर शइ फना थी वेंदी बाक़ी रहण वारी उहा ज़ात हर शइ फना थी वेंदी बाक़ी रहण वारी उहा ज़ात पोइ जंहिं पंहिंजे दिल में उन ज़ात खे जगह ॾिनी त पोइ मुंहिंजा दोस्त दराज़ में वेही यार चई छॾियो त जंहिं दिल पीता इश्क दजाम ओ जंहिं दिल पीता इश्क दजाम सा दिल मस्त मस्त मुदाम जंहिं दिल पीता इश्क दजाम जंहिं दिल पीता इश्क दजाम सा दिल मस्त मस्त मुदाम हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद सदा मौजूद जंहिं भी अल्लाह जे कामिल वलीअ ॾे निगाह कंदे उन अल्लाह जे कामिल वलीअ बार बार दस्यो आहे सखणो ईंदे त सखणो वींदे इएं ख़याल खणी ईंदे त ख़याल खणी वींदे अल्लाह जे वलीअनि जे दरबार में अल्लाह जे महबूब जे ग़ुलामनि वटि अल्लाह जे महबूब जे आशिक़नि वटि मदीने वारे मीर जा खज़ाना पिया आहिनि खज़ाने में खोटी कोन हूंदी आहे जेको जेका उम्मीद खणी ईंदो आहे मुराद बि उहा ई पाए वेंदो आहे औलाद जो सवाल ईंदो आहे अल्लाह ताला उनखे औलाद अता फरमाईंदो आहे ज़ाल जो सवाल ईंदो आहे ज़ाल वठी वेंदो आहे लेकिन मुंहिंजा सजण सही फरमाईंदा आहिनि ओ फ़क़ीरो जॾहिं अल्लाह जे कामिल वली जे दरबार में वञो दुनिया जो हाजतूं खणी न वञो दुनिया जा मसाइल खणी न वञो इहा हिकु दिल खणी वञो ॿियो इरादो खणी वञो मिले त मदीने वारो यार मिली वञे मुझे मिठड़ा भा अल्लाह जी ज़ात बाबरकात भी शर्त लगायो लतीफ सुने भी न शर्त जी वजाहत कई अल्लाह फरमायो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात उहे शख्स जन ईमान आंदो ऐं अमल सुहिणा कया अल्लाह कुरान करीम में शर्त लागू कयो लतीफ सरकार अल्लाह जे कुरान जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तर्जुमानी कई छो तो न सुणे लतीफ अॻे ई चई छॾियो त जे तो
नियो मन लाई पिरियो सदे पार दे जेके तू बैत तो समझी उहे बैत न थई उहे त इश्क जी मंजिल थई इश्क जो रस्तो थई इश्क जी राह थई इश्क जा साथी थई अल्लाह जे कामिल वलियन जो ॻाल्हियो गॾु वठी हलंदे त रस्तो सिधो मदीने पाक हली पुॼाई दई सोहणे लतीफ अल्लाह जे कुरान करीम जी तर्जुमानी कदे बुधायो छो तो अल्लाह जे ज़ात फरमायो बेशक उहे शख्स जन ईमान आंदो ऐं अमल सालिह कया त सोहणे लतीफ भी कुरान करीम जी मुंहिंजा दोस्त अज़ीज तर्जुमानी कदे फरमायो तन तस्बीह मन मणियो अल्लाह जे कामिल वलियन से प्यार करण वाला कदे कदे चई छडी होई नमाज मुल्लन जो कम वञी मुल्ला ॼाण न जो कम ॼाणे न दोस्त नमाज मुल्लन जो कम ना है नमाज तो खुदा ऐं मुस्तफा जे मेराज जो तोहफो आहे मेराज जे तोहफे सां मुल्लन जो छा वञे मेराज जो तोहफो त आशिक वठंदा आहिनि जेके मदीने वारे मीर सां प्यार कंदा आहिनि जन रातियूं गुज़ारियूं जन इंतज़ार कया अल्लाह जे ज़ात बाबरकात कायनात जे निज़ाम खे मुंजमिद करे पंहिंजे महबूब मुहम्मद रसूलुल्लाह के अर्शन खां मथे घुराए अगर तोहफो ॾिनो त हो नमाज़ बादशाह जे दरबार में मिलल तोहफो अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात जो मिलल तोहफो वठण वारो रहमत लिल आलमीन ॾियण वारो रब्बुल आलमीन एॾे अज़ीम तोहफे के तू इएं चई छॾे ॾी इहो मुल्लन जो कम न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो मुल्लन जो कम नाहे नमाज़ त आशिकन जो मेराज मुंहिंजो मदीने जो मीर फरमाईंदो सुने लतीफ सरकार फरमायो तन तस्बीह मन मणियो छो त मुंहिंजो सॼण पीर जॾहिं वजबो अशद सिधी कल्ब जे मथो रखंदा सूफ़ी बुज़ुर्ग ॾिसो अथई ज़िंदा बुज़ुर्ग सूफ़ी हलिया सॼण साईं वठ तन तस्बीह मन मणियो तारों से तलब जो वहदत साण वजन वहदहु ला शरीक लहू इहो राग रगन से सुताई सुहम निंद्र इबादत तनजी आए है अल्लाह जे कामिल वली बिट ते वेहण वारे जवान तस्दीक करे तहकीक करे मंज़िल ऐं मक़ाम माणे ॿुधाए छॾियो जेकॾहिं चाहीं थो निंड पियो हुजां मुंहिंजे निंड जो पसाह बि अल्लाह जे इबादत में शामिल थी वञे जेकॾहिं चाहीं थो नहा त ख्वाब पियो मगर अल्लाह जा फरिश्ता मुंहिंजे ख्वाबनि खे बि इबादत में लिखंदा वञनि त पोइ अल्लाह जे कामिल वली समय साल अॻ में भिट ते वेही ॿुधाए छॾियो हिन तन खे हिन मन खे हिन दिल खे हिक यार जे प्यार में कैद करे छॾ ईअं कैद कर जीअं सॼो सही चवंदो अथई त उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे हलंदे घुमंदे रुॻी ख़्याल रहे त मुंहिंजी दिलि ज़िक्र थी करे अल्लाह अल्लाह जो कुरान में ॿुधाईंदोसीं मता सोची त सॼण साईं जो फ़क़ीर रुॻी पंहिंजे पीढ़ीअ जूं ॻाल्हियूं थो करे उन जूं ॻाल्हियूं त कंदुसि जेको खाई न मञे उहो बेनी मका सिंध जो मशहूर पहाड़
अल्लाह जे कुरान करीम खे लोली थो ॾियां हाफ़िज़ कुरान वेठा हन अॼु अल्लाह जो कुरान बि ॿुधंदा हलो मां जेका ॻाल्हि कंदो हलां कुरान करीम जी आयत गॾु खणी हलां मां हींअर अर्ज़ कयो त लतीफ़ सरकार जो तन तस्बीह मन मणियो दिल दबूरो जन तारू से तलब जो वहदत साण वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन निंड इबादत तन जी रेफरेंस ॾेई मां कंडियारे मोटी आयसि पंहिंजे पीर जी ॻाल्हि कयमि मुंहिंजो पीर बि अशद आंगुर रखी करे चवंदा उथंदे वेंदे अल्लाह अल्लाह कयो हाणे वरी मोटी अल्लाह जे क़ुरान खे लोली थो ॾियां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्न फी खल्क़िस समावाति वल अर्द कुरान जा हाफ़िज़ और समझो इन्न फी खल्क़िस समावाति वल अर्द वख्तिलाफिल लैलि वन नहार लआयातिल लिउलिल अलबाब पढ़ त सही फ़कीर रब जो कुरान ख़बर पवे बाक़ी रुगी रुमाल वेड़े अत्र हणी रखी छॾींदे इहो बि अदब आहे पर यार जो ख़त खोले पढ़ त ख़बर पवे सोनो करीम रब फरमाइंदो बेशक ज़मीनुनि खे पैदा करण वारो मां अल्लाह आसमाननि खे पैदा करण वारो मां अल्लाह रात जे अचण में ॾींहं जे वञण में रात हूंदी आहे ॾींहुं न हूंदो आहे ॾींहुं हूंदो आहे रात न हूंदी आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमाइंदो आहे इन रात जे हुजण में ॾींहं जे गुम थियण में वरी ॾींहं जे हुजण में रात जे गुम थियण में अल्लाह फरमाए थो इन फी ज़ालिक लआयात इन में हिकिड़ियूं लिखियल निशानियूं आहिनि इन में हिकिड़ा राज़ आहिनि उहे राज़ कहिड़ा आहिनि केरु ॼाणंदो आहे अल्लाह फरमाए थो लआयातिल लिउलिल अलबाब अल्लाह फरमाए थो इन राज़ खे ॼाणण जी ताक़त आम माण्हूअ खे नाहे इन राज़नि खे त उहे ॼाणंदा मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आहे जेके अकुल वारा हूंदा केरु ॼाणंदा राज़नि खे ॻाल्हि फ़कीर ॻाल्हि केरु ॼाणंदा अकुल वारा तो असांजे नज़दीक अकुल वारो केरु आहे जेको कूड़ हणण जो माहिर आहे धोखे करण जो माहिर आहे ग़रीबनि जा हक़ खाइण जो माहिर आहे यतीमनि औरतुनि जूं बेवा औरतुनि जूं मशीनियूं खाइण जो माहिर आहे तव्हां चवंदासीं अकुल वारो उहो आहे हे तुंहिंजी असांजी थ्यूरी आहे अल्लाह जो क़ुरान ईअं नथो ॿुधाए अल्लाह ताला फरमाईंदो आहे दुनिया जे इन नखरनि नाटकनि वारो मां अल्लाह जे नज़दीक अकुल वारो नाहे मां अल्लाह जे नज़दीक अकुल वारो उहो आहे जेको रात जा मख़फ़ी राज़ बि ॼाणंदो आहे त ॾींहं जा मख़फ़ी राज़ बि ॼाणंदो आहे ज़मीन जा राज़ बि ॼाणंदो आहे आसमान जा राज़ बि ॼाणंदो आहे अल्लाह ताला खां सवाल त कयो मुंहिंजा मौला उहो केरु आहे जेको रात जा राज़ बि ॼाणे ॾींहं जा राज़ बि ॼाणे ज़मीन जा राज़ बि ॼाणे आसमान जा राज़ बि ॼाणे अल्लाह फरमाए थो الذين يذكرون अल्लाह फरमाए थो न राज़नि खे उहो ॼाणंदो आहे जेको मां अल्लाह जे ज़िक्र में मस्त हूंदो आहे गौर कर ईमान वारा कंहिं बि अल्लाह जे वलीअ जे दरबार ते वेंदे मुरीद थींदे उहो वली तोखे सभ खां पहिरीं अल्लाह जे ज़िक्र जी तलकीन नक्शबंदी हुजे कादरी हुजे चिश्ती हुजे सोहरवर्दी हुजे केर भी हुजे पहिरों सबक अल्लाह जे ज़िक्र जो ॾींदो आहे छो त अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां अल्लाह जे राज़नि खे मां अल्लाह जे कुदरत जे मख़फ़ी निशाननि खे ॼाणण वारा उहे माना जेके ज़ाकिर माना मुंहिंजा मौला ज़िक्र करण वारा त घणा था मिलनि जेको वञी कंहिंजे हथ में हेॾी तस्बीह आहे कंहिंजे हथ में हेॾी तस्बीह आहे ठक ठका लॻी पई आहे मुंहिंजो रब फरमाए थो न ज़ाकिर त सभई मगर अल्लाह जो त मां अल्लाह जे राज़नि खे जेके मख़फ़ी राज़नि खे ॼाणण वारा ज़ाकिर माना उन्हनि जे ज़िक्र जो अंदाज़ ई निरालो आहे मौला करीम उहो कहिड़ो आहे अल्लाह फरमाए थो الذين
यज़कुरून अल्लाह, उहे मुंहिंजा बाना जेके मां अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि क़ियामन व क़ुऊदा, बीठे भी मां अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि, वेठे भी मां अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि, व अला जुनूबिहिम, जॾहिं सुता पिया हूंदा आहिनि तॾहिं भी मां अल्लाह जे ज़िक्र में मस्त लॻा पिया हूंदा आहिनि। कहिड़ी दुनिया जी ताक़त आहे जेका अल्लाह जे क़ुरान खे रिजेक्ट करे? काई दुनिया जी ताक़त न आहे। मां मुल्ला मौलवी न आहियां जो कंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हायां, ख़िलाफ़ ॻाल्हाइण वारा न आहियूं। गुलाब मां ख़ुशबू मिलंदी आहे, बदबू न मिलंदी आहे, बदबू गंद मां मिलंदी आहे। अल्लाह जे कामिल वलीअ जे ग़ुलामनि जो इहो शेवो ई न आहे जो कंहिं ॿिए खे ॻाल्हाईनि। अल्लाह जे ग़ुलामनि वलीअ जे ग़ुलामनि जो शेवो आहे त पंहिंजे पीरीअ जूं ॻाल्हियूं कंदा, पंहिंजे पीरीअ जूं ॻाल्हियूं कंदा, हली पंहिंजे यार सां। अल्लाह जा बानड़ा, अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां अल्लाह जे राज़नि खे उहे ॼाणंदा जेके मां अल्लाह जा ज़ाकिर बाना, बीठे भी मां अल्लाह जो ज़िक्र कनि, वेठे भी मां अल्लाह जो ज़िक्र कनि, पासे भर लेटिया पिया हुजनि तॾहिं भी मां अल्लाह जे ज़िक्र में मस्त लॻा पिया हुजनि। अल्लाह फरमाए थो इहे मुंहिंजे अक़ुल वारनि जूं निशानियूं आहिनि। हाणे कसम आहे तोखे पंहिंजे परवरदिगार जो, भले कंहिं हाफ़िज़ क़ुरान खां पुछी ॾिसजा, सूरह आल इमरान जी मुंहिंजा दोस्त आख़िरी रुको जूं मुठ वारियूं आयतूं अथई, वञी क़ुरान में खोले ॾिस, इन आयत जो तर्जुमो ॾिस, ॾिसी करे पोइ पंहिंजे दिलि खां फ़ैसिलो वठि। केरु उहो ज़िक्र ॾसींदो आहे जेको बीठे भी कबो आहे, वेठे भी कबो आहे, त सुते ते भी ज़िक्र पियो कबो आहे। सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, और खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। ओ मुझा दोस्त अजीज, अल्लाह जे ज़ाकिरन बानन जेला मुझे करीम रब कुरान करीम में फरमायो आहे उहे मुझा बानड़ा जन मां अल्लाह जे ज़िक्र में मस्ती कई, मां अल्लाह जे ज़िक्र जे मस्ती में ज़िंदगी गुज़ारी, मां करीम रब उन्हनि खे उहो मक़ाम अता करे छॾियो आहे जो मां अल्लाह पंहिंजे मख़लूक जे दिलनि में उन्हनि जी मोहब्बत पैदा करे छॾी आहे। अॼु जे अल्लाह जे कामिल वलीअ जे उर्स में आया आहियूं, छो आया आहियूं? सवाल जेको पुछे त छो था वञो, उन जो जेको किरदार हुजे, अगर उन भली मस्जिद ठाराई आहे, पुछीस त तूं ग़रीब आहीं तो भली मस्जिद छो ठाराई आहे? चवंदो मुंहिंजे दिल मूंखे चयो त भली मस्जिद ठारा। हारीअ खां पुछ त सॼो ॾींहुं बनीअ में छो पियो आहे? चए थो मुंहिंजी दिलि लॻी वई आहे बनीअ सां। ज़मींदार खां पुछ सॼो ॾींहुं बनी छो थो घुमी? चए थो मुंहिंजी दिलि बनी सां लॻी वई आहे। जंहिं बि पुछ चवंदो मुंहिंजी दिलि लॻी वई आहे, तूं बि चवीस त जेकॾहिं तुंहिंजी दिलि तुंहिंजे वस में न आहे त पोइ मुंहिंजी दिलि बि मुंहिंजे वस में न आहे। तुझी दिल बनीअ सां लॻी वई, तुझी दिल मस्जिद सां लॻी वई, तुझी दिल मंदिर सां लॻी वई, तुझी दिल कारोबार सां लॻी वई, तूं चवी थो त मां पंहिंजे वस में न आहियां, सॼी सॼी राति रोड ते बीठो आहे, छो बीठो आहे? मुंहिंजो वस न आहे। यार जे सिक रोड़े विधो आहे, यार जे सिक निंड हराम कई आहे, तुंहिंजी दुनिया जी यार निंड हराम कई आहे। असांजी महबूब मदीने वारे घोट जे इश्क निंड हराम करे छॾी आहे। मिम चिप जी गुंजाइश ही आहे। छाजो वहाबी छाजो बेलवी हटे वञी न शेखो, इश्क जे मंज़िल में काहे पो, इश्क जे मैदान में कुॾी पो काहे, छॾ तूं सागो सिर जो लाहू थी लाहे, इश्क नांगो आहे ख़बर काधन खां पवे। ओ मुझा दोस्त अजीज, इश्क जे मैदान में मस्त थी पाओ इंशाअल्लाह ताला। सवाल करण वारे जो सवाल बंद थी वेंदो। चेस मिठा तोखे भी दिल मजबूर कयो आहे, मूंखे भी दिल मजबूर कयो आहे। जेकर तुंहिंजी दिल तुंहिंजे वस में न आहे तो मुंहिंजी दिल भी मुंहिंजे वस में न आहे। अॼु तोखे वरी अल्लाह जे क़ुरान जो भेरो ॾियां, मुंहिंजो रब ख़ुदि फरमाईंदो आहे त कंहिंजी दिल कंहिंजे वस में न आहे। दिलनि खे तब्दील कंदो हा त मां अल्लाह जी ज़ात तब्दील करण वारो। मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे कंहिंजे दिल खे मजबूर करे सॼो ॾींहुं पेती हथ में रोड ते पिनाइस, मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे।
केर पुछण वारो आ कंहिंजे दिल खे पंहिंजे ज़िक्र में मस्त करे दुनिया खे चवे था चो पंहिंजे हलाल जी करोड़ रुपया कमाई मुंहिंजे पीर जे कदमनि में रखी वञो मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे कंहिंखे रुपए जे लाइ रोड ते सिधाए मुंहिंजे ख़ुदा जी मर्ज़ी आहे कंहिंखे करोड़ रुपया कदमनि में रखे छॾे निहारे बि न मुंहिंजे ख़ुदा जी मर्ज़ी आहे मां नथो चवां अॼु त अल्लाह जे क़ुरान खां पुछिजे मुझो सुनो करीम रब फरमाइंदो लौ फक़त मा फिल अर्द जमीआ मा अल्लफ़्त बैन क़ुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैनहुम इन्नहु अज़ीज़ुन हकीम मुझे सुनो करीम रब फरमाइंदो रूए ज़मीन खर्च करे छॾियो हाँ दिलनि खे तब्दील कोन करे सघो हाँ दिलनि जो लाड़ो कोन करे सघो हाँ दिलनि खे तब्दील करण वारो केरा वलाकिन अल्लाह बैन क़ुलूबिहिम क़ल्ब जे अंदर दिलनि में मोहब्बत केर पैदा कंदो आहे चो त परवरदिगार पैदा कंदो आहे तो जेकॾहिं दिलनि में मोहब्बत परवरदिगार पाण पैदा कंदो आहे उहो त उनजी मर्ज़ी आहे न जंहिंजे दिल खे जंहिंजे लाइ चूंडे जंहिंजे दिल में जंहिंजी मोहब्बत पैदा करे कंहिंजी कुकड़नि सां मोहब्बत एॾी मोहब्बत मिंथूं कर मेड़ियूं कर इलाज कर पटका लाहे कुकड़ मां बगल कढण लाइ तयार कोन्हे कंहिंजी कुतनि सां मोहब्बत मिंथूं कर माउ पीउ कावड़िजी वञनि त कावड़िजी वञनि पर कुते मां भाकुर कढणो न आहे इहो उनजो वस न आहे अल्लाह उनजे दिल खे इन क़ाबिल सम्झो आहे फ़क़ीर मुबारक आहे तोखे जो तुंहिंजे दिल खे अल्लाह जे ज़ात चूंडे इन ॻाल्हि जे क़ाबिल कयो आहे जो पंहिंजे महबूब जे ग़ुलामनि सां नातो ॻंढे छॾियो आहे मुंहिंजा दोस्त शुक्र कर पंहिंजे क़िस्मत जे मथां ख़ुशि थी पंहिंजे क़िस्मत जे मथां अल्लाह जो कामिल वली आहे फरीदुल फ़ुक़रा अमीरुल औलिया अबू हलीम हबीब बिन सलीम राई रहमतुल्लाह अलैहि नालो याद कजा अल्लाह जो कामिल वली अहिड़ो त वली जेको हज़रत सलमान फारसी रज़ियल्लाहु ताला अन्हु जे सोबत में रहण वारो हज़रत सलमान फारसी के सुञाणो आहे न वो मुझे मदीने वाले मीर जो आशिक वो मुझे आका जो सादिक जो जॾहिं महिल कदमनि में किरी थो पए त महबूब पंहिंजो मालिक थो चए त ॾे ख़बर कंहिंजे इश्क में दीवानो लॻो पियो आहे जो कमकार सां दिलि नथी लॻे रुॻी राहूं निगाहूं राहुनि में लॻियूं पियूं अथई कंहिंखे थो निहारी केॾे थो ॾिसी जंहिं तुंहिंजे नेरनि जी निंड हराम करे छॾी आहे जॾहिं मालिक सवाल थो करेसि पोइ सोणे सचल साईं दराज़नि में वेही करे उन आशिक सलमान जी ॻाल्हि हीअं कई आहे चए तो सलमान फारसी पंहिंजे मालिक खे जवाब कीअं ॾिनो चए तो अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां ओ सलमान तू त मुंहिंजो हलाली तू त मुंहिंजो महिनत वारो गुलाम मां मालिक थी तोसां हेॾो प्यार थो कयां हर शइ तुंहिंजे हवाले करे छॾी आहे पर पोइ बि जेॾी महिल मां अचां थो तुंहिंजे निगाह कंहिं पासे आहे तुंहिंजी दिलि किथे ॿिए आहे कंहिंजूं राहूं टके रहियो आहे ओ सलमान ॿुधाए हो केरु आहे जंहिंजे इश्क तोखे दीवानो करे छॾियो आहे न खाइण थो वणे न पीअण थो वणे न वेहण थो वणे ओ केरु आहे त सलमान तव्हां करे थो चवे अखियां अल्लाह ला वञी बेवस लॻियां चए थो बाग जा मालिक जेकॾहिं मूंखां दिलि जो हाल थो पुछी त दिलि जो हाल इहो आहे फारस खां पुधो कॾहिं कॾहिं हिन जॻह ते पहुतो जंहिं ॾींहुं मदीने वारे यार जो दीदार कयो आहे दिलि
खसराए वेही रहियो हाणे अखियूं कंहिं ॿिए जो इंतज़ार नथियूं कनि खाइण बि नथो वणे पीअण बि नथो वञे हाणे दिलि जी इहा तमन्ना आहे मिले त महबूब मदीने जो यार मिले